एॾा वॾा नाला आहिनि, एॾा वॾा अज़ीम शख़्सियतूं आहिनि जेके कंहिंखां लिखियल छुपियल आहिनि। कंहिंजो नालो खणा, साईं हाजी अशरफ मेवाड़ साहिबु हुजे, साईं मुनीर अहमद भट्टी साहिबु हुजे, साईं रज़ा अली शाह साहिबु हुजे, साईं अब्दुल फताह काके फोटो साहिबु हुजे, साईं फैज़ लोलाई साहिबु हुजनि। अहिड़ा खोड़ अज़ीम शख़्सियतूं आहिनि ऐं असीं उन अज़ीम महागवाननि खे बिचारी शील्ड जेके आहिनि उहो ॾियणा कया आहिनि, जंहिंमें मुंहिंजो क़ाइद मरहूम हाजी मोहम्मद इब्राहिम जखराणी जंहिं ज़िंदगीअ जूं 87 साल उस्ताद जी ख़िदमत कया पिया आहिनि। उनजे कहिड़े ख़िदमत ते ॻाल्हाईंदो जंहिं पंहिंजे ज़िंदगीअ में हज़ारा उस्तादनि जे खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि जे ज़िंदगी उन्हनि जा घर जा ॾीआ जेका आहिनि ॿाराया आहिनि, उनते कहिड़े ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइजे। मां सम्झां थो त वक़्त जी निज़ाकत जे कमी जे घटि जे करे एॾो वॾो टाइम हुजणु घुरिजे। हिकु जे तनज़ीम ते ॻाल्हाइजे बि काफ़ी टाइम लॻी वेंदो, जे तालीम ते ॻाल्हाइजे उन ते काफ़ी टाइम लॻी वेंदो, जे सिंध जे उस्ताद जे हक़नि जी ॻाल्हाइजे मां सम्झां थो उन लाइ बि वक़्तु वॾो टाइम हुजणु घुरिजे। पर मुख़्तसर ज़रूर रखंदो, हिकु असांजे इंतिहाई मान वारनि बहितरीन पंहिंजा राया ॾिना, बहितरीन तजज़िया ॾिना असांजे अखियुनि ते, पर तारीख़ हमेशह वरजाईंदी आहे, तारीख़ गवाह रहंदी आहे। असीं कॾहिं बि धड़ेबाज़ी जो कोन सोचियो आहे, असीं कॾहिं बि उहिदनि जा पुजारी न आहियूं। तव्हांखे यादि हूंदो काफ़ी हिरफ़त में बसि असीं इलेक्शन हारायो न आहे, सिंध जे उस्ताद असांखे इलेक्शन में बाज़ाब्ता बाक़ाइदे खटायो आहे। अॼु खां दावा था कयो, इलाही टेक्निकल बुनियादनि ते असांखे हारायो वियो, पर उस्तादनि जे अज़ीम तर मफ़ाद ख़ातिर तव्हीं सभु गवाह आहियो। असीं उन्हनि जे कैंपनि में वञी उन्हनि खे मुबारकूं ॾिनियूं। जॾहिं उहा इलेक्शन जी वक़्तु गुज़री, वक़्तनि फ़वक़तनि उन्हनि जे ई कैंप मां इहे आवाज़ आया, इहे बैलेट पेपर जेके आहिनि उहे चकर जे प्रेस क्लब ते बि छपिया विया आहिनि। जॾहिं अहिड़े क़िस्म जा शवाइदूं अची वियूं, असां सिर्फ़ु उन्हनि खां हिकिड़ी डिमांड रखी त तव्हां महिरबानी करे रीकाउंटिंग कयो। पाकिस्तान जे आइन में, पाकिस्तान जे कानून में, पेटलम जे तंज़ीम जे कानून में हमेशह यूनिट हुजे, ज़िलो हुजे, डिवीज़न हुजे, मर्कज़ हुजे, रीकाउंट जो अख़्तियार के जो हक़ आहे, इहो कानूनी हक़ आहे। सिर्फ़ु असां हिकिड़ी डिमांड कई त असांखे रीकाउंट ॾिनो वञे। दोस्तनि पिया साल थी वियो आहे, तव्हां इदारनि में न पिया अचो, या तव्हां के धड़ाबंदी जी कोशिशि कयो पिया, न कॾहिं अॻु धड़ाबंदी शौक़ु हुयो, न अॼु बि आहे, न कल्ह बि हुयो, न आईंदा बि हूंदो, पर इहा असांजो जाइज़ डिमांड हुई जंहिंजी घुर असां हमेशह कंदा रहियूं ऐं हाणे बि कंदी आहे। तंहिं करे दोस्तनि काफ़ी राया बि ॾिना तंज़ीम जे हवाले सां। मां सम्झां थो असांजी सत जे जेको सरवण आहे उन सभु ॿुधाइनि बहितर हूंदो, उहे इन समूरनि उस्तादनि जे अज़ीम तर मफ़ाद खे ॾिसी करे बहितर फ़ैसिला कंदो ऐं उस्तादनि जे मफ़ादनि ख़ातिर फ़ैसिला कंदो ऐं मूंखे यकीन आहे उहो बहितर ई फ़ैसिला कंदो। ऐं उन खां पोइ इन बावजूद बि